अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिरी मिठवर बाबाला मौजूद किस्सो एहसान भलाई नसीब बाग अकुल मसरूर शाद आबाद पार्ट नंबर 44। मटा इब्तिदाई रात जो कंहिं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ॾिठो हुजे ऐं ईज़ा न पहुचाए, हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे को ज़रूर नुक़सान को ज़रर या नुक़सान न पहुचे, एसी ताईं जो ही माण्हू तमामु घणो तंग परेशान थिया। जेको शख़्स अहले अरब मां मके ईंदो हुयो त उनजी मजाल कान हूंदी हुई त बनी हाशिम जे हथ का बि शइ खपाए। जेको शख़्स शइ खपाईंदो हुयो त मुशरिकीन मक्का उन्हनि जो सभई माल सामान फुरे छॾींदा हुआ। अबू जहल, आस बिन वाइल, नज़र बिन हारिस ऐं उक़बा बिन मुहीत काफ़िरनि जे रस्ते ते बीठा हूंदा हुआ ऐं वापारनि खे मन कंदा रहंदा हुआ। कहिड़ी बि शइ बनी हाशिम जिन खे हथ न खपाइनि ऐं उन्हनि खे धमकाईंदा हुआ। हज़रत ख़दीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन मालदार हुई, इहा शोएब अबू तालिब में हज़रत जे लाइ सर्फ़ कंदी रहंदी हुई ऐं मुशरिकीन जेको अहदनामो लिखियो हुयो उन ते सभिनी जो इतफ़ाक़ हुयो सवाइ मुअज़्ज़म बिन अदी जे। उन चयो इहो ज़ुल्म आहे ऐं आउं उन में शरीक कोन थींदुसि। उन अहदनामे ते 40 रईसनि कुरैशन जे सयूं कयूं हुयूं। उनखे वेढ़े कैदे में लटकाए छॾियो हुयो। हज़रत अबू तालिब जिन उनजी मुताबित कई, हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर हज ऐं उम्रे जे ज़माने में शोएब मां ॿाहिरि ईंदो, उन क़बाइल अरब जे विच में पियो घुमंदो जेके हज ते ईंदा हुआ ऐं फ़रमाईंदो हुयो त हक़ ताला जे तरफ़ां मबूस थियो आहियां ऐं तव्हांखे पंहिंजे दीन जी दावत ॾियां थो। मुंहिंजे दीन खे क़बूलु करियो ऐं दुश्मननि जे शर खां मुंहिंजी हिफ़ाज़त करियो। आउं तव्हांजे लाइ बिश्त जी ज़मानत करियां थो। ऐं अबू लहब हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे पुठियां पुठियां पियो घुमंदो हुयो ऐं चवंदो हुयो त हिन जी ॻाल्हि न मञो, हीउ मुंहिंजे भाउ जो पुटु आहे, वॾो कज़ाब ऐं जादूगर आहे। उन सूरत में 4 साल गुज़री विया। उहे माण्हू दरे शोएब में मशहूरु रहिया, सवाइ मौसम हज जे ॿाहिरि निकिरंदा हुआ। साल में 2 भेरा इज्तिमा थींदा हुआ, हिकु मर्तबा रजबुल मुरजब जे महीने में उम्रे जे मौक़े ते, ॿियो ज़ुलहज जे महीने में हज जे मौक़े ते।